लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे IBA सखर या सखर IBA जो वाइस चांसलर डॉक्टर आसिफ़ अहमद शेख। आसिफ़ शेख साहब जेको आहे उन हू अॻे सिंधी में चवंदा हुआ त पहिरीं वटी खीर भरी ॿी बि ॾींदो अलाह। सो पहिरियां गुज़िरियल साल एमडीकेट में सुरखुरू थिया, हिन भेरे वरी एमडीकेट में सुरखुरू थिया ऐं एमडीकेट 26 तारीख़ अक्टूबर जी थी, जंहिंमें लॻभॻि सिंध में 32,000 ऐं कुझु शागिर्द वेठा। उन्हनि जो रिज़ल्ट ॿिए ॾींहुं अची वियो ऐं मूंसां मुंहिंजा वाक़िफ़ कई माण्हू उन्हनि चयो त साईं VC साहिब खे हीअ ॻाल्हि ॿुधायो, साईं VC साहिब खे हीअ ॻाल्हि ॿुधायो, साईं VC साहिब खे ॿुधाइजो, साईं VC साहिब खे ॿुधाइजो। इहा माण्हुनि खे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि हुई त हिकिड़ो कामयाबु शख़्स उन हिकिड़ी कामयाबी हासिलु कई आहे त ॿी कामयाबी खां वल जेके बि रुकावटूं आहिनि उहे बि VC साहिब खे ख़बर हुजणु खपनि। सो असांजो टेलीफोन ते या ईमेल में रस्तो वास्तो रहंदो आयो ऐं पोइ एमडीकेट में वरी ॿीहर सुरखुरू थियो। मूंखे ख़ुशी बि आहे त सिंधी माण्हू उन्हनि जूं कामयाबियूं जेके आहिनि उहे ॻणिबियूं न आहिनि ऐं सिंधी माण्हू हमेशह नाकामियुनि खे फ़लाणो अहिड़ो निकितो, फ़लाणो हीअं हो, फ़लाणो हीअं, फ़लाणो हीअं, फ़लाणो हीअं, साईं छा कयईं, साईं फ़लाणो। ही माण्हू कामयाबु हुजे ऐं उनखे वरी ॻणिजे ऐं ॻणाइजे। इन करे लीडर टीवी इहो ज़रूरी सम्झो त असां जिन जिन कमनि में सुरखुरू थियूं था उहा ॻाल्हि बि त माण्हुनि जे अॻियां पेश कजे त जीअं आसिफ़ शेख साहिब खे ॾिसी ॿिया डॉक्टर आसिफ़ पैदा थियनि ऐं हिन खां बहितर नमूने पैदा थियनि ऐं हिन जहिड़ा पैदा थियनि। सो अॼु असां एमडीकेट जे मामले ते साईं सां ॻाल्हायूं था। साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। मूंखे एमडीकेट जे बारे में उनजा जे अंग अखर ॿुधायो, घणा सेंटर हुआ, घणा स्टूडेंट हुआ। जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों तव्हांजो थोराइतो आहियां, तव्हां मदऊ कयो। हिन साल 2025 जी एमडीकेट जी जेका टेस्ट आहे उन में 33,176 उम्मीदवार जेके हुआ उन्हनि PMDC जे पोर्टल ते अप्लाई कयो हुयो, रजिस्ट्रेशन कई ऐं इहे अंग अखर असांखे PMDC वारनि ॾिना हुया। पोएं साल जी जेका रीटेक असां कराई हुईसीं सखर IBA ऐं सीबा टेस्टिंग सर्विस सां, उन में तक लॻभॻि 38,000 हुया। इहे 5,000 जो जेको अंग घटियो आहे उनजो कारण PMDC वारनि हिन साल इहो पॉलिसी ठाही त जेको ॿारु जंहिं सूबे जो डोमिसाइल रखे थो पियो उहो उन सूबे जी टेस्ट में वेहंदो। माना शनाख्ती कार्ड त भले हुजेसि पर डोमिसाइल बि हुजे। बिल्कुलु ईअं ई आहे। सो तंहिंजे करे पोएं साल जेके ॿियनि सूबनि जा ॿार सिंध जी एमडीकेट रीटेक में वेठा हुया उहे हिन दफ़े न वेही सघिया, पर तक़रीबन 33,000 प्लस जे अंग हिन दफ़े शिरकत कई। असां 26 अक्टूबर ते टोटल 10 सेंटर हिन दफ़े ठाहिया हुयासीं। 10 सेंटरनि मां 9 सेंटर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हुया। हिकिड़ो सेंटर असां उन्हनि सिंधी फैमिलीज़ जे ॿारनि जे लाइ जेके अरसे दराज़ खां इस्लामाबाद में रहनि था पिया, त उन्हनि जे लाइ इस्लामाबाद बि रखियो होसीं। टेस्ट जी तयारी हमेशह जीअं असां तमामु एहतियात सां कईसीं ऐं टेस्ट एग्ज़ैक्ट 10 बजे असांजो प्लान हुयो स्टार्ट करण जे लाइ। सुबुह जो 6:30 वॻे खां असां ॿारनि खे एंट्री कैनपी जे अंदरि तमामु सेंटरनि ते इजाज़त ॾिनी हुई। उन्हनि जी चकास, उन्हनि जी बायोमेट्रिक्स, उन्हनि जी सिग्नल डिटेक्टर्स, मेटल डिटेक्टर्स, इहे सभु एहतियाती तदाबीरियूं करे असां हर सेंटर ते हिक ई वक़्त में 10 बजे टेस्ट शुरू कईसीं। सॼी सिंध में सॼे सिंध ऐं इस्लामाबाद में। लाइकवाइज़ असांजा जेके क्वेश्चन पेपर्स आहिनि उहे सभिनीनि सेंटरनि जा सखर शहर मां ऐं असांजे IBA सखर जे मेन कैंपस मां निकिता। उहे उअं ई गार्डेड निकिता हुआ जीअं पोएं साल निकिता हुया। उन्हनि जी थ्रू आउट उन्हनि जी जर्नी जेका सखर खां वठी रेस्पेक्टिव सेंटर्स ताईं हुई उहा मॉनिटर्ड हुई। उहे कैमराऊं गाॾीअ जे अंदरि जो मंज़र ऐं ॿाहिरि जो मंज़र SD कार्ड्स में रिकॉर्ड कंदियूं पियूं हलनि। ऐं पोएं साल बि मां ॻाल्हि कई हुई त मुंहिंजा पेपर 7 तहनि में क़ैद थी पहुचंदा। हिन साल उहे 7 तह वरी मौजूदु हुया ऐं हर सेंटर ते टेस्ट शुरू थियण खां अधु कलाक पहिरियों सभिनीनि सहाफ़ियुनि जे साम्हूं कैमराउनि जे साम्हूं उहे 7 ई तह खोलिया विया ऐं उन खां पोइ उहे पेपर ॿारनि खे एग्ज़ैक्ट 10 बजे डिस्ट्रीब्यूट थिया। हिन दफ़े मेरिट ऐं ट्रांसपेरेंसी जे मयार खे असां बरक़रार रखण जे लाइ हिकिड़ो दफ़ो
ॿीहर अॻिते वधी करे उहे क्वेश्चन पेपर उहे ॿारनि खे खणी वञण जी इजाज़त ॾिनी त जीअं उहे ॿार घर वञी चेक कनि। आंसर शीट जी जेका कार्बन कापी पाण सां खणी था वञनि उन सां गॾोगॾु उहे क्वेश्चन पेपर बि खणी वञनि। गॾु ॿुधाईंदो हलां त इहे क्वेश्चन पेपर्स जा जेके MCQs हुया उहे 2025 जे हिन साल में इहा ज़िम्मेदारी PMDC पंहिंजे सिर ते खई हुई। न सिर्फ़ु उहे MCQs जो हिकिड़ो वॾो पूल उन्हनि ठाहियो पर उन्हनि जा जेके आंसर्स हुया उहे बि PMDC जे एक्सपर्ट्स ठाहिया हुया। असां चइनी सूबनि जे जेके एग्ज़ीक्यूटिंग बॉडीज़ हुयासीं उन्हनि जा एक्सपर्ट वञी उन हिकु वॾे पूल मां 180 ज़रब 3 जे हिसाब सां 500-550 MCQs उन्हनि जे ठहियल पूल मां खयासीं ऐं आंसर्स बि उतां ई असांखे मिलिया। ऐं पेपर असां चइनि मुख़्तलिफ़ वर्जन्स में ठाहियो। हर वर्जन में हुया उहे ई 180 क्वेश्चन पर उन्हनि जी सीरीज़ मुख़्तलिफ़ हुई त जीअं कापी कल्चर खे निंदियो वञे। गॾोगॾु उन्हनि जे आंसर कीज़ ते ॿीहर पंहिंजे एक्सपर्ट्स खां महिनत कराईसीं त का ग़लतीअ जी गुंजाइश न रहे। जेकॾहिं PMDC जे एक्सपर्ट्स खां का ग़लती थी हुजे त असां उनखे हिकु दफ़ो ॿीहर चकास कयूं। अलाह साईं जो आउं थोराइतो आहियां, पंहिंजी समूरी क़ाबिल टीम जो थोराइतो आहियां ऐं उन्हनि जे सचाईअ ऐं ईमानदारीअ जो थोराइतो आहियां त उहे मूंसां गॾिजी बांह ॿेली थी बीठा रहिया। कोशिशूं पोएं साल बि कयूं वयूं असांजे हिन मेरिटोरियस प्रोसेस खे सबोताज करण जूं कोशिशूं हिन साल बि असां एक्सपेक्ट कयूं त उहे माफ़िया वारा सोकॉल्ड माण्हू या उहे किना माण्हू जेके हरू भरू मेरिट कल्चर खे प्रिवेल नथा ॾियणु चाहिनि उन्हनि खे मज़ो नथो अचे उहे ॿीहर हमला कंदा ऐं साॻिया हमला हिन दफ़े बि कया विया। पेपर ख़तमु थियो। पेपर ख़तमु थियण खां पोइ उहे पेपर उन्हनि 7 तहनि में ॿीहर क़ैद कया विया आंसर शीटियूं ऐं उन खां पोइ उन ई सेफगार्ड तरीक़े सां उहे सखर रवाना थिया IBA ताईं। आउं पंहिंजे टीम सूधो उन्हनि सखर IBA में मौजूदु हुयुमि। उन्हनि पेपरनि खे असां उन तरीक़े सां वापसि पहुचायो। टेस्ट 1 बजे ख़तमु थी। मंझंदि जो 2 बजे असांजे वरी एक्सपर्ट्स उन्हनि आंसर कीज़ खे हिकु दफ़ो वरी टैली कयो उनखे फाइनल शेप ॾिनो छो जो पेपर शुरू थियण खां ख़तमु थियण जे दौरान ताईं मुंहिंजी आंसर की फाइनल शेप में ठहियल हुई कोन। असांखे उहे सवालनि जा जवाब PMDC जे तरफ़ां मिलियल हुया पर मां इहो एहतियात इन करे कयो त वरी को लीकेज कंहिंखे मिली न वञे। आउं पंहिंजे बचड़नि खे सिंध जे समूरनि बचड़नि खे वीडियो पैगाम जे ज़रिए या पंहिंजे प्रेस रिलीज़ जे ज़रिए अख़बारुनि जे ज़रिए इहो पैगाम वक़्त सिर पहुचायो त असांजी आंसर कीज़ बाबा ठहियल कोन्हे का ऐं तव्हांखे को कूड़ो पनो रखी असांजी आंसर की जे तशबीह ॾियण जी कोशिशि कनि त उन्हनि ते तव्हां ध्यानु न धरिजो। पोइ असांजी उहा तक़रीबन शाम मग़रिब खां पोइ उहा तयारु थी। असां उहा आंसर कीज़ चइनी वर्जन्स जी अपलोड कईसीं। ॿारनि पंहिंजे पंहिंजे पेपरनि सां टैली कयो ऐं उन खां पोइ ॿिए ॾींहं खां उन जे पेपरनि ते सॼो कंप्यूटराइज़ निज़ाम जे तहत हिननि जी रिज़ल्ट ते कमु शुरू कयो। रिज़ल्ट जे दौरान एहतियात जा आला मयार रखियासीं। असां 2 प्रो वाइस चांसलर्स आहिनि मूंसां गॾु उहे मां बज़ाते ख़ुदि ऐं मुंहिंजा 4 प्रोफेसर्स असां चइनि जूं टीम्स ठाहियूंसीं त असां हर वक़्तु 4 माण्हू जंहिंमें हिकु वाइस चांसलर हिकु प्रो वाइस चांसलर 2 डीन्स लेवल या प्रोफेसर लेवल जा असां पंहिंजे समूरे उन कमरे में चौकीदारी कईसीं त जीअं को हिकु ॿार जी हिकु मार्क खे हेॾां खां होॾे थियणु न ॾियूं। ऐं उहो 6 कलाकनि जे उन चौकीदारीअ खां पोइ वरी उहा टीम चेंज थी। वरी ॿी टीम आई। वरी उन्हनि जे 6 कलाकनि खां पोइ साॻी पहिरीं टीम आई। 18 कलाक आउं कमु करायोसीं ऐं आउं पाण मौजूदु रहियुमि। जॾहिं आउं मौजूदु हुयुसि उते मां पाण हुयुसि त मूंसां मुंहिंजी टीम फर्दर मोटिवेटेड हुई त उन्हनि जो वाइस चांसलर बि उन्हनि सां गॾु उन कमरे में आहे। गॾोगॾु असां इहो 3 ॾींहं असां नतीजो प्रोविजनल रिज़ल्ट अनाउंस कयोसीं। अल्हम्दुलिल्लाह जेको पहिरीं पोज़ीशन आई उहो 180 मार्कुनि मां 175 मार्कूं खणी हिकिड़ो ॿारु आहे मुंहिंजो पुटु कराची शहर जो उन पहिरीं पोज़ीशन खईं 175 मार्क। जेका ॿी पोज़ीशन आई उन में 2 बचड़ा आया। हिकिड़ो अगेन कराची शहर जो बचड़ो हुयो ऐं ॿियो बचड़ो मुंहिंजे ई डिस्ट्रिक्ट जेका आहे कंबर शदात कोट जो मुग़ैरी ॿारु आहे उहो माशाअल्लाह अल्लाह साईं इन्हनि बचड़नि जा नसीब सुठा करे उन्हनि खे कामयाबियूं ॾिए। ऐं 3 पोज़ीशन ते 3 ॼणा आया जंहिंमां 2 ॿार कराचीअ जा ऐं हिकु ॿारु हैदराबाद जो आहे। उहे 173 मार्कुनि ते आया। ॿारड़ा
कहिड़ी बि डिस्ट्रिक्ट जा हुजनि, कहिड़ो बि शहर जा हुजनि, हे सूबो असांजो आहे, उहो कराची, हैदराबाद, सखर, औलाद आहिनि मीरपुर पंहिंजी। ख़ास, लाड़काणो, उहे बचड़ा मूंखे पंहिंजे बचड़नि जीअं अज़ीज़ आहिनि। ऐं यकीन ॼाणो मां तव्हां बचड़नि जे कमनि जे करे पंहिंजा बचड़ा विसारे छॾिया ऐं मां तव्हांखे पंहिंजो बचो ठाहे चुको आहियां। ऐं उहो मुंहिंजे कराचीअ जो उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿारु हुजे, उहा न्याणी बलोची ॻाल्हाईंदड़ हुजे, उहो पंजाबी ॻाल्हाईंदड़ ॿारु जेको सिंध में हुजे, उहो सिंधी ॻाल्हाईंदड़ ॿारु जेको मुंहिंजी न्याणी हुजे, पुटु हुजे, तव्हांजी मेरिट जो तहफ़ुज़ त आउं ॾींहं आख़िर ताईं जेसिताईं सखर IBA में पोस्टिंग आहे तेसिताईं कंदुसि। ऐं मूंखे अलाह जी ज़ात मां बि इहा भरपूर यकीन आहे त हिकिड़ो फ़रिश्ता सिफ़त इंसानु जंहिंजो नालो निसार अहमद सिद्दीकी हुयो, जंहिंजे मन में, जंहिंजे ज़हन में रब जी ज़ात विधो त न सिंध जे ग़रीब मारूअड़नि जे बचड़नि जे लाइ को क्वालिटी इंस्टीट्यूट ठाहे, उन पंहिंजो हिसे जो कमु कयो। ज़िंदगी हमेशह फ़न आहे, अॼु आउं आहियां, सुभाणे मां बि कोन हूंदुसि। अलाह खे शायदि मूंखां बि मुंहिंजे हिसे जो कमु वठिणो हुयो, मां बि कंदो रहंदुमि, मूंखां पोइ मूं जहिड़ा ॿिया वाइस चांसलर्स ईंदा। पर हिकु यकीन में मोहकम मूंखे ज़रूरु आहे अलाह ते त सखर IBA जी निगहबानीअ लाइ अलाह साईं हिकु फ़रिश्तो मुक़ररु कयो आहे ऐं ईंदड़ वाइस चांसलर बि जेके ॿिया ईंदा उहे उन्हनि खां बि अलाह साईं इहे नेकीअ जा कम ईअं ई कराईंदो रहंदो। हुकूमत सिंध जो रोल छा हो? हद खां वधीक पॉज़िटिव। अच्छा, I really appreciate the government of सिंध गवर्नमेंट जो अलाए छो परसेप्शन आहे, ठीकु आहे उन्हनि सां के ग़लतियूं हूंदियूं, पर बीइंग माई सेल्फ वाइस चांसलर आउं त जॾहिं जॾहिं जंहिं कम में इन्वॉल्व रहियो आहियां सिंध गवर्नमेंट सां, मूंखे त पॉज़िटिव मोट मिली आहे। फॉर एग्ज़ाम्पल MD केट खे वठो, हिकिड़ो जनरल कॉन्सेप्ट हूंदो आहे अलाए सियासतदान कुझु ग़लति कराईंदा, मूंखे त कंहिं हिकु सियासतदान ऑन द कॉन्ट्ररी आउं त ॾाढो ख़ुशगवार मुंहिंजे लाइ तब्दीली आहे, छो जो आउं त 38-40 साल कराचीअ में ज़िंदगी गुज़ारी हुई। बचपन मुंहिंजो सखर में ज़रूरु गुज़रियो आहे, ॻोठु मुंहिंजो कंबर ज़रूरु आहे, पढ़ियो जापान में हुयुमि, पर मां 40 साल ज़िंदगीअ जा कराची गुज़ारण खां पोइ जॾहिं वञी रहियो हो सखर, त मूंखे भउ हुयो त जेको टेलीविज़न ते ॾिसूं था त अलाए कुझु ग़लति कमु न कराइनि, पर मां त सखर जे पॉलिटिशियंस मां त ॾाढो पॉज़िटिव वाइब्स आहिनि। भले उहे MNAs हुजनि, MPAs हुजनि, दे आर ऑल मेरिटोरियस। उन्हनि त मूंखे अॼु ताईं 3 सालनि में कॾहिं बि तंग न कयो आहे। हाउएवर MD केट में मूंखे त सपोर्ट ॾिनी वई आहे। मुंहिंजे बचड़नि जा नाला खणी मूंखे थ्रेट्स हुया, मुंहिंजे पंहिंजे ज़िंदगीअ जा थ्रेट्स हुया। आउं थोरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बचड़नि जे करे परेशान हुयुमि, मां पंहिंजे कराची में ड्राइवर खे उन्हनि जा रूट्स वग़ैरह चेंज कराईंदो रहियुमि। मुंहिंजे IBA जी मेन गेट ते फायरिंग करे हलिया विया। पोएं साल चयो त ठीकु आहे मथे साल जीअरो हूंदो त कराईंदो। अॼु आउं तव्हांजे हिन प्रोग्राम में जीअरो वेठो आहियां न, ज़िंदगी मुअत्तल जे हथ में आहे। पर पॉलिटिशियंस, सिंध गवर्नमेंट, पॉज़िटिव वाइब्स। नंबर 2, हिकिड़ो हाणे MD केट जी ॻाल्हि खां वरी ॻाल्हि फिरी न वञे, पर मां त पंहिंजे फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ वांगुरु मां सिंध गवर्नमेंट जे IT सेक्टर में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स विन कया आहिनि न, उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं कंहिं ॿिए दफ़े। मूंखे हिकिड़ी आख़िरी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायो, IBA खे इन सां उनजी तालीमी सरगर्मियुनि ते असरु नथो पए? तव्हां हीउ जेको 7 परदनि में बंदि करे ऐं पंहिंजा डीन ऐं प्रोफेसर ऐं प्रो वाइस चांसलर सभिनी खे सीड़ायो था, ऐं हिकिड़ी थ्रेट बि आहे ऐं हिकिड़ो बार बि आहे, ज़िमेदारी जो अहसास बि आहे ऐं हिकिड़ो ख़ौफ़ बि आहे, यार गंद नथी पए। IBA ते इन जो असरु कहिड़ो थो पए? डॉक्टर साहब, 2 ॻाल्हियूं आहिनि। सभ खां पहिरियों ॿुधाईंदो हलां त सखर IBA यूनिवर्सिटी हिकिड़ो पब्लिक सेक्टर इदारो आहे ऐं सन 2015 में निसार अहमद सिद्दीकी साहब जन इहो ॾिठो त रिज़ल्ट मेरिट ते नथा अचनि पिया। उन्हनि SECP जे सेक्शन 42 में हिकु कंपनी ठाही जंहिंजो नालो STS यानी सीबा टेस्टिंग सर्विस रखियो वियो ऐं उनजी हिकु अलॻि बोर्ड ऑफ डायरेक्टर उन्हनि तश्कील ॾिनी। हाणे सीबा टेस्टिंग सर्विस ठाही त सखर IBA हुई, पर हू हिकिड़ो बिल्कुलु टोटली अलॻि एंटिटी आहे, इंडिपेंडेंट। उनजी गवर्निंग बॉडी बि अलॻि आहे। उनजो असां सां सखर IBA सां तालुक़ु इहो आहे त असां उनखे ठाहियोसीं ऐं उनजी जेका बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में एडमिनिस्ट्रेशन जी ज़िमेदारी आहे उहा एज़ अ एक्स ऑफिशियो मेंबर ते वाइस चांसलर सखर IBA जेको बि हूंदो उहो उनजी बोर्ड ऑफ डायरेक्टर जो CEO हूंदो हिन कंपनीअ जो। लाइक वाइज़ उनजी अलॻि टीम बि मौजूदु आहे जंहिंमें असांजा खोड़ सारा एम्प्लॉई जेके प्योरली सीबा टेस्टिंग सर्विस जा एम्प्लॉइज़ आहिनि।
ऐं इहे टेस्टियूं सैटरडे ऐं संडे जे ॾिहाड़े ते यानी छंछरु ऐं आचर जे ॾिहाड़े ते कंदो आहियां ऐं उन्हनि छंछरु ऐं आचर जे ॾिहाड़े ते करण जो पर्पज़ इहो हूंदो आहे त मुंहिंजी यूनिवर्सिटी जेका पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी आहे उहा मोकल हूंदी आहे ऐं मां हिननि जे इन्विजिलेशन जा कम सुपरवाइज़रीअ जा कम या सेंटर इंचार्ज ये मुख़्तलिफ़ रोल्स हूंदा आहिनि ऐं पाण उन टेस्ट जो निगरान हूंदो आहियां ओवरऑल टेस्ट इंचार्ज पर मुंहिंजा जेके सॼी सखर IBA जा फैकल्टी या ऑफिसर्स आहिनि ऐं उन्हनि खे यूज़ कंदो आहियां ऐं उन्हनि खे सैटरडे ऐं संडे ते घर में निंड करण खां जेकॾहिं इन्विजिलेशन कनि था त उनजो मुआवज़ो जेको असांजी सीबा टेस्टिंग सर्विस जी बोर्ड ऑफ डायरेक्टर ॾिनो आहे उहो बि पे कंदा आहियूं छो जो मां आउटसोर्स कंदुसि त मूंखे धारियनि ते यकीन न हूंदो सखर IBA यूनिवर्सिटीअ जो हर माण्हू ईमानदार उन्हनि जे जेको फैकल्टी हुजे या ऑफिसर्स हुजनि ऐं मूंखे उन्हनि ते वैसाह आहे ऐं इहो वैसाह जो शुरूआति निसार सिद्दीकी साहिबु क़ाबिल माण्हुनि जी भर्तीअ जी शिकिल में करे चुको हुयो जेके नंढा वण पोखे वियो हुयो ॿिज पोखे वियो अॼु उहे तनावर दरख़्त थी चुका आहिनि ऐं तंहिंजे करे ई मूंखे इहा ताक़त मिले थी त मुंहिंजो पेपर लीक न थींदो छो जो माण्हू ईमानदार कमु पाइदार भले तव्हांजो ही कामयाबी त हासिलु कयो त सिंध गवर्नमेंट खे चऊं त सभु कमु तव्हांखे ई ॾेई छॾनि न मुंहिंजे ख़्याल में इहो बिल्कुलु मुनासिबु न थींदो हर माण्हूअ जी हिकु कैपेसिटी हूंदी आहे ऐं मूंखे बि ॾाढी ॾुखियाइप थी रही आहे टू बी वेरी ऑनेस्ट मुंहिंजो हिकिड़ो मेन कैंपस सखर में आहे मुंहिंजा 4 ऑपरेशनल कैंपसिस मीरपुर ख़ासि दादू खैरपुर ऐं कंदकोट में मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ो 5हों कैंपस असांखे सिंध कैबिनेट जे अप्रूवल सां घोटकीअ में मिलियो आहे उनखे बि इस्टैब्लिश करे रहियो आहियां ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जन कंबर शदादकोट जे लाइ बि असांखे हुकुम ॾिनो आहे त कयो उन सां गॾोगॾु 40 खां 50 स्कूल ऐं कम्यूनिटी कॉलेज सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि उनजी ज़िमेदारी बि मूंखां पहिरियों असां उहा पंहिंजे सिर खणी हुई उहा बि आहे हेॾां तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे ख़्याल में अगरि वधीक कमु वधायो वेंदो त क्वालिटी ते फ़र्क़ु पवंदो ऐं त कंपेरेटिवली उमिरि में अञा एतिरी नाहे ज़ईफ़ी जो मां न करे सघां ऐं 16 कलाक 18 कलाक कमु करे सघां थो पियो पर हर वाइस चांसलर मुंहिंजी उमिरि जो शायदि न हुजे छो जो 62 सालनि ताईं तव्हां अप्लाई करे था सघो शायदि 60 सालनि वारे जी एनर्जी लेवल एतिरी न हुजे मुंहिंजे ख़्याल में शयुनि खे कंसोलिडेट करण जी ज़रूरत आहे ऐं जेके मुंहिंजा ॼमियल कैंपसिस आहिनि उन्हनि खे मुंहिंजो प्लान आहे त हिकु हिकु करे हाणे सेपरेट यूनिवर्सिटियुनि जे तरफ़ खणी वञूं त जीअं हाणे उहे नंढा कैंपस जेके क्वालिटी जे बहितर मयार ते अची चुका आहिनि उहे इंडिपेंडेंट यूनिवर्सिटियूं थी पंहिंजो वहिंवार पाण हलाइनि आसिफ़ साहिबु मुंहिंजी वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी ऐं वरी पाण कंहिं ॿिए इशू ते कंहिं ॿिए वक़्तु अवां सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं लीडर TV जे पारां अव्हांखे मुबारकूं बि हुजनि ऐं नाज़रीन इहा ॻाल्हि डॉक्टर आसिफ़ सही थो चए त हू अलामा इक़बाल चयो त उसको छुट्टी क्या मिली जिसने सबक किया यादि त हाणे हिननि सबक़ु यादि कयो आहे त सभु ॿार हिननि ते सिंध सरकार न विझे ऐं ॿिया डॉक्टर आसिफ़ पैदा कयो ॿिया IBA जहिड़ा इदारा पैदा कयो मेरिट हुजे इंसाफ़ हुजे ऐं सभिनी खे हिकु अखि सां ॾिसण जो रवाजु हुजे सिंध बची वेंदी सिंध तरक़ी कंदी लीडर TV में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं वॾी महिरबानी